इसके लिए हमारा YouTube चैनल सब्सक्राइब करके बेल आइकन प्रेस करिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर में सिलसिला जारी है। खबर शामिल नाज़रीन पिरालो खान जी नाज़रीन पिरालो में बीमार ऐं मोल कुकड़ियुनि जे गोश्त जे विकिरे जो इंकशाफ। कासाई सस्ते अघ ते बीमार कुकड़ियूं ख़रीद कंदे 480 रुपया किलो विकिरो करण लॻा। बग़ैर चकास जे बीमार फार्मी मुर्गी जी विकिरे सबबि बीमारियूं फैलजण जो ख़दशो। कमिश्नर सखर ऐं लाइव स्टॉक खाते जे अख़्तियारनि खां कासाइनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। खबर मूजिब पिरालो में मुबैना बीमार ऐं मुअल कुकड़ियुनि जो गोश्त विकिरो थियण जो इंकशाफ। कासाई सस्ते अघ ते बीमार ऐं मुअल कुकड़ियूं ख़रीद करे मुक़रर अघ 480 रुपयनि में विकिरो करण लॻा। फार्मी मुर्गी जे गोश्त जी का बि चकास न थींदे बीमारियूं फैलजण लॻियूं। रहवासियुनि कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर शेरपुर ऐं लाइव स्टॉक खाते जे अख़्तियारनि खां घुर कई आहे त मुबैना तौर बीमार ऐं मुअल कुकड़ियुनि जो गोश्त विकिरो कंदड़ कासाइनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहवासियुनि खे बीमारियुनि खां बचायो वञे। रिपोर्ट माजिद अली सोलंगी, पाकिस्तान न्यूज़ TV, पिरालो।